जेको दर्शन पसे तो सचो सतराम, पंहिंजे रंग में रंगे तो सचो सतराम। अर्थ, जेको पाण खे उन मालिक जे हवाले करे, उन जो सिमरन करे, उन जो दीदार पाए थो, त उहो सचो परमात्मा उन पुरुष ते अहिड़ी थो रहमत वरसाए जो उन खे मालिक खां सवाइ सभु वैरत थो ॾिसण में अचे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे ॼाणायो वियो आहे त जंहिं बि मालिक जी ओट वठी सदाई उन जे ध्यान में मगन रहे थो त पार बिरम परमेश्वर उन खे चकमक वांगुरु पाण ॾांहुं छिके थो ऐं उन खे पंहिंजो दीदार कराए लाल थो करे छॾे। मिसाल, मिठूमल कश्मीर निवासी जेको सचे सतगुरु साहिब जिन जो प्रेमी हो ऐं अमर शहीद साईं कंवरराम साहिब खां संतन जे संग में रहियो ऐं शेवा कंदो रहियो, पर प्यार ऐं मोहबत सबबि संतन सां ॿोले न सघियो। पर जॾहिं तक़रीबन 82 वरनि जो अची थियो त अची रड़की साहिब डेरी साहिब खे अर्ज़ु कयाऊं त साईं, मूं पंहिंजी ज़िंदगी ईअं सोचींदे सोचींदे गुज़ारे छॾी त नाम रूपी अमृत पी पंहिंजो रहियल जीवन सफल करियां। डेवरी साहिब ते अर्ज़ु कयल अरदास सचे सतगुरु दर क़बूल पई ऐं अहिड़ो पोड़ो जेको पंहिंजी ज़िंदगी जा काफ़ी साल घारे चुको हो, जॾहिं डेवरी साहिब ते फेरा ॾेई रहियो हो त ॿिनि माण्हुनि उन्हनि खे कुलनि खां वठी फेरा पे ॾियारिया। सो जॾहिं विस्पत जे अमृत वेले नाम वठी घर पहुतो त सुभाणे सां रड़की साहिब वापसि आयो, ॾाढो ख़ुशि थी ॾेखारियो ऐं ॿुधाई त मुंहिंजो जनम सफल थी वियो, मुंहिंजी ज़िंदगी जी तमन्ना पूरी थी वई, हाणे मूंखे काल जो को बि ख़ौफ़ न आहे। जो मां जीअं ई नाम जो सिमरन कयो त सच्चा सतगुरु साईं सतरामदास साहिब जन ऐं अमर शहीद साहिब जन साक्षात मुंहिंजे साम्हूं अची बीठा। दर्शन करण सां मुंहिंजे रूह खे राहत अची वई ऐं जीअं मां चरण छुया तीअं महसूसु थियो ॼण आत्मा परमात्मा सां मिली वई हुजे ऐं मूंखे आशीर्वाद ॾिनऊं, तूं सदाई असां सां गॾु आहीं ऐं तोखे काल जी धमाल न आहे, छाकाणि त काल जो हमेशह मूंखे भउ रहंदो हो। हाणे मुंहिंजूं मुरादूं पूरियूं थियूं। इन ई मां असांखे इहा ॼाण मिले थी त जेको प्रेमी सिक प्यार ऐं मोहबत सां सचे सतगुरु साहिब जन खे सॾे थो त मालिक उन ई सां अंग संग सहाई आहे। कंदो रहमत जी निगाह अथव सचो सतराम, सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ, जेको बि हर पल ऐं पल पल उन सचे मालिक खे बाॾाए थो त प्रभु उन ते रहमत जी नज़र करे निहाल थो करे छॾे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे वरी वरी मालिक जे सिमरन जी तलकीन कई वई आहे त प्यारा हमेशह सर्वव्यापी सतराम जो सिमरन कंदो रहो ऐं उन जी रहमत जी नज़र वठंदो रहो। जंहिं ते बि उन प्रभु जी बाज भरी नज़र पई त उहो बंधननि खां मुक्त थी वञे ऐं उन मालिक सां मिलियो। मिसाल, कश्मीर वारो ई भाई मिठूमल कश्मीर छॾे हाणे पूना इंडिया में पंहिंजे ॿारनि सां रहण लॻो ऐं पंहिंजे इकलौते पुट राधाराम जे दिलि जे ऑपरेशन सबबि मौत थियण करे गमगीन रहण लॻो त अकेलाई में वेही सचे सतगुरु साहिब जन जो ध्यानु करे अरदास कयाऊं त हे मुंहिंजा मालिक, मूं ज़िंदगी में घणो कुझु ॾिठो आहे, सभु सुख तुंहिंजी रहमत सां भोॻिया आहिनि, पर हाणे पुट खां बाद पाण खे ॾुखायल थो महसूसु करियां। सो हे प्रभु, हाणे मूंखे पंहिंजो कर, चरणनि में जॻह ॾे
जीअं अची तव्हांजे चरणनि में लॻा। मालिक दर इहा अरदास क़बूल पई। ठीक रहंदे मल जे ॿारे वारे ॾींहुं सभिनी खे खाराए महिमाननि जी संभाल करे पुट जो क्रियाक्रम कराए छॾियईं त हाणे मूंखे बि रोटी ॾियो जो असांजी बि तयारी आहे। सच्चा सतगुरु साईं सतरामदास साहिब ऐं अमर शहीद भगत कंवरराम साहिब मुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं मुंहिंजी अरदास ते मूंखे पाण वठण आया आहिनि। ईअं चई रोटी खाई जीअं वेठो त फ़क़ीर खणी अखियूं बंदि कयूं। आत्मा परमात्मा में समाइजी वई। दुनी साहिब जे हिन पद मां असां सम्झो त पंहिंजे सतगुरु या ईश्वर दर जेका बि अरदास दिलि जी गहराइनि सां कजे थी त मालिक जेको हमेशह अंग संग आहे क़बूल करे थो ऐं अहिड़ी रहमत करे थो जो पाण सां मिलाए हमेशा लाइ मुक्त थो करे छॾे। इहो साईं कन्या लाल थव सचो सतराम, इहो ताज वारो साईं थव सचो सतराम। अर्थ जेको बि सचे सतगुरु या ईश्वर जी शरण वठे थो त मालिक उन खे पाण सां मिलाए पाण वांगुरु थो बणाए ऐं पोइ हिन जी ज़बान मां जेको बि निकिरे थो सच थी पवे। साईं कन्हैयालाल साहिब जन खे बि हिन पाण में समाए छॾियो ऐं अहिड़ी शक्ति बख़्शी जो संतनि जी सूंह याने दूल्हा दरवेश बणिजी वियो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे ख़ासि करे मिसाल ॾेई सम्झायो वियो आहे त जेको बि इंसान पंहिंजो पाण खे फनाई तरफ़ आणे थो याने ज़िंदा हूंदे कुझु नथो सम्झे ऐं सभु कुझु पंहिंजे सतगुरु खे थो अर्पण करे त मां कुझु बि न आहियां, सभु मुंहिंजो सतगुरु आहे, जेको करे थो उहो ईश्वरी रंगी वेठो रंग ॾेखारे। करन करावा आपे आप मानक के कुछ ना है याद। जॾहिं इंसान इन ही दर्जे तो पहुचे त मालिक उन खे पंहिंजी करुणा भरी दृष्टि विझी अंदर जी रोशनी तो खोले ऐं उन ई दरवेश खे पाण सां मिलाए हिकु थो करे छॾे ऐं पोइ हू जेको कुझु ॿोले थो हिकदमि सच थी पवे, छाकाणि त हू पंहिंजो पाण नथो रहे ऐं हुन वटि सिर्फ़ु तूं ई तूं जी तवार आहे। जंहिं लाइ शाह साहब चयो आहे त मरणा अॻे जो मुआसे मरी थियनि न मात शाह साईं। साईं कन्हैयालाल साहिब बि उन ई दरवेशनि मां हिकु आहे जंहिं पंहिंजो पाण खे समर्पण करे छॾियो। हुन पंहिंजे लाइ कॾहिं बि रहमत खां सवाइ कुझु न घुरियो ऐं जेको बि सचे जे दर ते सवाली ईंदो हो उन खे कॾहिं बि हिन फ़क़ीर ख़ाली न मोटायो। जेतोणीकि हू हमेशह ॾिसण में सिर्फ़ु गोॾ मंझले में वेठो हूंदो हो, पर मालिक उन जे मथां सचाई जो छट रखे छॾियो हो। जीअं को माण्हू कबीर साहिब जे दर्शन लाइ थी वियो त कंहिं फ़क़ीर खां पुछाई त कबीर साहिब खे कीअं सुञाणिया त उन ई चयुसि त जंहिंजे मथां हमेशह ईश्वरी छट या छांव ॾिसण में अचई त उहो कबीर साहिब हूंदो। जंहिं ते उन ई शख़्स पुछियो त मां कीअं ईश्वर जो छट ॾिसी सघंदुसि त फ़क़ीर चयो त उहा आसीस मां तोखे थो ॾियां। जॾहिं को काशी पहुतो त हुन खे मालूम थियो त कबीर साहिब कंहिं अर्थी सां वियल आहे त ही बि शमशान घाट ॾांहुं वियो। तंहिंखे सभिनी मथां छटी ॾिसण में आया त ही घबराइजी वियो त कबीर साहिब खे कीअं सुञाणिया। तॾहिं वापसि अची रहिया हुआ त आहिस्ते आहिस्ते सभु तां छट लहंदो वियो। आख़िर अची सिर्फ़ु कबीर साहिब थी रहियो त हुन कबीर साहिब जा अची चरण पकड़िया ऐं आशीर्वाद वरिती ऐं वापसि अची उन ई दरवेश खां सभिनी जे मथां छट हुजण जी माजरा ॿुधाई। जंहिं सम्झायुसि त जॾहिं सभु शमशान घाट में हुआ त
सभिनी खे ईश्वर जो ख़ौफ़ हो त असांखे बि हिते अचिणो आहे। तंहिं करे सभु उन ई मालिक जो सिमरन करे रहिया हुआ। पर जीअं ॿाहिरि आया, आहिस्ते आहिस्ते उन्हनि जी दिलि मां ख़्यालु निकिरी दुनिया जी लहरुनि में लुॾण लॻा। तंहिं करे छट वियो लहंदो, पर जंहिंजे अंदरि हमेशह ईश्वर जी तंवार रहे थी ऐं उन ई जो सिमरन कंदो रहे थो, पोइ सदाई ईश्वरी मुकुट उन ई जे मथे ते आहे ऐं हू सभ जो सरताज आहे। साईं कन्हैयालाल साहिब जन बि उन्हनि मां हिकु हुआ, जिन खे सदाई सचे सतगुरु साहिब जन जी धुन जी तंवार हुई। हुननि खे ॿियो कुझु बि न थी ॾेखा हुयो, तंहिं करे हू सखी सरताज थिया त कॾहिं को बि ख़ाली न वियो। धुनी साहिब जे हिन पद में असांखे साईं जो मिसाल ॾिनो वियो आहे त सिमरन जे वक़्तु हर हिक ते रहमत थींदी रहे थी, पर जीअं साईं जन पाण खे अर्पण करे छॾियो ऐं पल पल उन जी तंवार हुयनि, तंहिं करे हू मालिक सां मिली हिकु थी वियो। असांखे बि घुर्जे त असां नाम जो सिमरन करे पंहिंजो जीवन सफल करियूं।